मेहड़ भरिसां CIA ऐं मेहड़ पुलिस जो ॾोहारनि सां मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॼणो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ऐं हथियार हथ करण जी दावा। साथी जवाबदार फरार। मेहड़ जे बी सेक्शन थाणे जी हद इंडस हाईवे दिलावर मोरी वटि CIA इंचार्ज तारिक अब्बास सोलंकी ऐं मेहड़ बी सेक्शन SHO अनवर लगारी जी अॻवानी में मेहड़ पुलिस जो हथियार बंदनि सां मुक़ाबिलो थी पियो। पुलिस मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे खेसि पिस्टल ऐं गोलियूं हथ करे वरितियूं आहिनि, जॾहिं त साथी जवाबदार फरार थी विया आहिनि। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल ॾोहारी जी सुञाणप ज़िले कशमोर जे रहवासी अब्दुल कुद्दूस लाशारी तौर ते थी आहे। CIA इंचार्ज तारिक अब्बास सोलंकी मूजिब मेहड़ इंडस हाईवे ते ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारनि सां मुक़ाबिलो थी पियो। पुलिस मुक़ाबले बाद हिकु बदनाम ॾोहारी खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं साथी ॾोहारी फरार थी विया आहिनि, जिन जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि, जॾहिं त इब्तिदाई जांच मूजिब ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल जवाबदार कशमोर, खैरपुर, सखर, जामशोरो ऐं दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 10 खां वधीक केसनि में घुर्बल हो।